मोटो हाँ चढ़ी वेंदी सिखी वेंदी किरंदी न वधी छा थींदो आहे न अब मथो बचाए हाँ हलो रिवर्स थी अची हाँ हदी चढ़ंदी थी वञे राजिया हेॾे स्लिप थींदी ॾाढो बुरो स्लिप थींदी हाँ ओ हिते कारपेट ते वेरी गुड मैडम जी हलो ब्लू पॉटरी आहे मुंहिंजी कमज़ोरी पर माण्हू छा वठी दिलि त इलाही कुझु चए थी हितां वठां पोइ ॾिसां थी त हिन मां कहिड़ी शइ वठी थी सघां मैं अंदर वीडियो बना सकती हूँ थैंक यू सो मच असां वटि सिंध में अहिड़ो कमु जेको हूंदो आहे हाला में थींदो आहे काशी जो तो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिननि जी जी ये मुल्तानी है लेकिन ये बता रही हूँ कि हमारे यहाँ सिंध में जो है वो हाला में होता है ये काम हाँ नसरपुर में भी है असल में मेरा YouTube चैनल है तो मैं उस पर वीडियोस शेयर करती हूँ जी बिल्कुल और दुनिया भर से लोग देखते हैं तो अपने मुल्क को प्रमोट करना उसका अच्छा इंट्रोडक्शन देना फाइनली मां ॿाहिरि अची वई आहियां ऐं ॿारनि जो वेट थी कयां छो त मां ॾाढी थकिजी पियमि मुंहिंजी पुठी में सूर पइजी वियो त मां बिल्कुलु बि बीह न पई सघां न थोरी शॉपिंग बि कयमि जेकी ब्लू पॉटरी सो ॾाढो मज़ो आयो मूंखे ऐं मां हिते इंजॉय थी कयां जेसिताईं मुंहिंजा ॿार सभु अची वञनि ठीकु आहे इलाही सारा स्टूडेंट्स जा ग्रुप्स हिते घुमण आया आहिनि फैमिलीज़ आहिनि तमामु घणी रश हुई अंदरि हद खां वधीक Raja, hello. Hi. Adia, hi. Masukiko, Suran. ऐं हीअ आहियां मां असां थोरी देरि साह पटण ऐं कुझु न कुझु खाइण पीअण जे लाइ हिते वेठा आहियूं असांजी बेबी ॾिसो हुनजी माउ चाट घुराई आहे त हुनखे माउ खे हथु नथी लाइण ॾे ऐं पाण हिते मैडम थी खाइण बीठी आहे आदिया खाई ॾेखारियो आदिया खाओ न महाराज बेबी ऐं राजा बेबी छाजो थी वेट करे फ्राइज़ ज़बरदस्त शयूं पयूं सॼी बास्केटरी चरनि वांगुरु हर शइ ते दिलि आहे न जानी हथु न लायो त टुटी न पए हे त मूंखे एॾो वणियो आहे सननि तीलनि सननि काननि जो एॾो शेल्फ प्यारो ठहियलु आहे ब्यूटीफुल ओ माय गॉड स्टोरेज जे लाइ न हे वॾा वठिजनि सुहिणो जो सुहिणो बि लॻे ऐं सामान बि अचे सुराणे खे ॾिसजांसि सो ही माण्हू हिन महिल दुकान ते कोन्हे मानी वठणु वियो आहे अलाए खाइणु वियो आहे सो अचे त ॾिसां थी प्राइसिस छा थियूं ख़बर पवनि त उन हिसाब सां डिसाइड कंदमि उहो बास्केट्स वारो अञा न आयो आहे इन करे असां थोरो वञूं था ॿिए पासे हिते फर्नीचर जी दुकानु आहे ॾाढो ज़बरदस्त फर्नीचर आहे अचो जानी गॾु हलो मूंसां
कपड़ा टोपियूं कश्मीरी ऐं असांजी हितां जी पहाड़ी ਵੈਸੇ ਨਹੀਂ ਹੈ ਪੰਜਾਬੀ ਨੂੰ ਵੀ ਸਿੱਖਣੇ ਸਾਰਾ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਤੁਸੀਂ ਤਾਂ ਗ੍ਰੇਟਰ ਪੰਜਾਬ ਦੇ ਚੱਕਰ 'ਚ ਆਏ ਤੇ ਮੈਂ ਕਿਹਾ ਮੈਂ ਗ੍ਰੇਟਰ ਪੰਜਾਬ ਦੇ ਚੱਕਰ 'ਚ ਮੇਰੀ ਕੀ ਔਕਾਤ ਹੈ ਕਿ ਇਸ ਦੀ Around each book rupees 100 ਤੇ ਗ੍ਰੇਟਰ ਪੰਜਾਬ ਦਾ ਵੀ ਤੋਂ ਬਣਾ ਰਹੇ ॾिसां थी त 2 मिंट ॾिसेसि मां बीठी आहियां हिते। ਰਾਤ 11 ਵਜੇ ਵਾਪਸ सुराणो ते हाणे बीठी आहियां किताबनि जी दुकान ते असां थोरो अॻियां था हलूं। इससे उन्होंने बोला कि पेमेंट ये करेंगे वो उनके दोस्त हैं तो मैंने सोचा ये तो मसला ख़राब हो जाएगा। अच्छा इसका थोड़ा सा बताएं ना ये कितना मुनासिब थोड़ा सा इसके ऊपर जो काम है हलिया जानी 10,000 की थी मैंने आपको इतने मुनासिब मूंसां गॾु गॾु हलो हथु पकड़ो शाबाश। हाँ ओ सॉरी मां न पई ॾिसां न मां हिते पई ॾिसां। अच्छा हथ पकड़ जा सुन वुड क्राफ्ट हाय अल्लाह म्यूज़ियम मां निकिरण खां पोइ मां हली न पई सघां सो असां हिकिड़ो हिते ख़ाली पार्क पियो असांजे लाइ इहो हाणे खुलियो न हो कॾहिं बि हमेशह सो असां हिते वेही रहिया आहियूं ईअं मुसाफ़िर खानो मां त न पई वेही सघां त अली जेको आहे गेट तां हिकिड़ी कुर्सी खणी आयो पर जो हे मंज़र आहिनि अल्लाह हसीन सर्व जा वण माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। इलाही फैमिलीज़ बि आयल आहिनि हिते पर मां सफ़ा जेको आहे न जवाबु ॾेई बीठी आहिनि मां हलण लाइ तयारु न आहियां हाणे काॾे बि घुमण लाइ। हेॾा काथां थी अचे हेॾा काथां थी अचे खदो वॾो न हुजे। Good job. High five. अम्मी वारा था अचनि अम्मी सुराण राजिया फर्स्ट आई आहे राजिया फर्स्ट अची वई सो तव्हां छा था फील कयो मज़ो आयो रनिंग में? हा हाणे अम्मी अची वई।